15 ॾींहं अॻु में बडाणी शहर अंदरि जेके तरक़ियाती कम थिया जिन में लॻभॻि 7 करोड़ जो कमु हुयो। जेके शहर जूं घटियूं हुयूं उन्हनि में जेका रोड हुया घटनि जा उहे ठाहिणा हुया। 15 ॾींहं अॻु में ई तव्हां कैमरा जी अख सां ॾिसो, 15 ॾींहं अॻु में ई रोड ठहियो आहे जंहिंमें ठेकेदार आहे कशमोर तालुके जो MPA अब्दुल रऊफ़ खोसो, उन्ही जो मुंशी आहे मलिक जंहिंजे नाले ते ई ठेको आहे। 7 करोड़ जी सरेआम करप्शन थी आहे जंहिंमें डिप्टी कमिश्नर कशमोर मुनवर मिठाणी जेको आहे ठेकेदारनि जी सरपरस्ती करे पियो। ऐं असां तव्हांखे मुकमल जेके घटियूं आहिनि उहे ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। हिन वक़्तु असां मड़िल माला में पहुता आहियूं। हाणे हीउ जेको रोड ठहियो आहे 15 ॾींहं अॻु में, हीउ तक़रीबन ठेकेदारनि खे ठाहिणो आहे पंहिंजो 18 फुट। हाणे हीउ तक़रीबन 5 फुट बि न आहे ठहियो। हेॾां मुकमल रोड जेको आहे छॼियो वियो आहे, हीउ हंधा हंधा टुटी पियो आहे। 15 ॾींहं हिनखे थिया आहिनि ऐं हिते तव्हां ॾिसो न तव्हांखे डांबर नज़र ईंदो न सीमेंट नज़र ईंदो। हाणे इहो ई पब्लिक हेल्थ वारनि जी जेका करप्शन आहे जेका ज़िले कशमोर में हुननि जो 7 करोड़ जो जेको बडाणी में ठेको हुयो, 7 करोड़ जी करप्शन सिर्फ़ु असां बडाणी में तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। तव्हां पाण हिते अंदाज़ो लॻायो त पब्लिक हेल्थ वारनि जा जेके ॿिया कमु हूंदा, ॿियनि यूसिस में जेके कमु हूंदा, उते केतिरी करप्शन थी हूंदी। अॻिते हलूं था तव्हांखे वधीक जेको आहे त रोड जी कंडीशन ॾेखारींदासीं ऐं केतिरो जेको आहे काराइतो कमु कयो वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि मज़े जी आहे त जेको MP आहे कशमोर अब्दुल रऊफ़ खोसो, जंहिंजे मुंशी जो हीउ कमु हुयो, मुसलसिल अब्दुल रऊफ़ खोसो हिन कम जी पाण बडाणी शहर में निगरानी कंदो रहियो जीअं को माण्हू ठेकेदार जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाए। उन हवाले सां साफ़ हिन खे बि जेको आहे त चयो वियो त कमु तसली बख़्श कयो वेंदो ऐं जेकॾहिं कमु किथे बि ग़लति थियो त उन भले पोइ तव्हां उन खे एक्सपोज़ कजो, ज़ाहिर कजो। असां इंतज़ार में रहियासीं असां शहर जी बहितरी लाइ। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां मुसलसिल साफ़ इन बडाणी जी तरक़ी जे लाइ, रोडनि जे लाइ 12 साल लिखियो आहे। 12 खां 15 सालनि बाद जेको आहे बडाणी शहर खे जेको आहे 7 करोड़ जो कमु ॾिनो वियो, जेको 15 ॾींहंनि अंदरि करप्शन जे वर चढ़ी वियो। हीअ नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि। अॻिते हलूं था, अॻिते जेके टुटल रोड आहिनि उहे तव्हांखे ॾेखारण।